इहो हिकु बाबा हिकु ए सभु झंडा असांजा आहिनि असां माण्हू हिक ॿिए खे ॾिसनि दुकाननि ऐं होटलनि ते भाउर तव्हां असांजो ॻाल्हियूं ॿुधो वोई कंदी वक़्त मता वोई विसारी रंदन मथा रत हार दपसी हो तकी सिंध एक्शन कमेटी जा अॻवाणो तलहार जा बहादुर सहाफ़ियो तलहार ऐं भर पासे सां वास्तो रखंदड़ गैरतमंद सिंध वासियो तलहार वासियो अस्सलाम वालेकुम जिए सिंध जिए साईं जीएम सईद अॼु काढ़ो ऐं ही ततल रोड ऐं ही तलहार ही जंगे जालार जो मैदान ही रूपा माड़ी जे आज़ादीअ जो मर्कज़ ही बदीन ज़िलो जेको सिंध जे बहादुरनि जो ज़िलो आहे अॼु कल्ह खां वठी हिन ज़िले में पीपुल्स पार्टी जो ज़ुल्म ॾिसां पियो त हिक तरफ़ पंजाब पाणी चोराए थो पंजाब धाड़ेल आहे पंजाब गुंडो आहे पर चोर चोर जो पुट हासिल दरदारी आहे के बदीन ऐं तलहार जे नुकर में लख लानत तोते तो साथ वजाई तो सिंध खपाई तो सिंध सुकाई तही ज़रदारी दल्ले ऐं तलाल जी सियासत आहे हीअ सियासत न शैतानगिरी आहे सियासत त पैगंबरनि जो दग आहे सियासत सां मुल्क तरक़ी कंदा आहिनि हुकूमतूं मिलंदियूं त माण्हुनि में गुरबत ख़तम थी आहे बांग्लादेश मुल्क बणियो आज़ादी मिली अॼु दुनिया में बंगाली जिनखे पाकिस्तान में बुखियो बंगाली चवंदा हुआ हाकिमियत रियासत मिली बंगाल दुनिया में मुआशी तरह एशिया जो टाइगर ऐं इमरान चाहे इमरान खान एशिया जो पेनू ऐं थोको ऐं हसीना वाजिद दुनिया जे अज़ीम लीडर आहे आसिफ ज़रदारी 10% न 1000% बग़ैरत जो नालो आसिफ ज़रदारी ही फ़र्क़ आहे सियासत जो ही फ़र्क़ आहे अख़लाक़ियात जो त बहरिया टाउन लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा ही विलार वतन ते ही तलहार जे मिसकीन माण्हुनि जे लाइ DH ऐं बहरिया नाहे हुकूमतूं घर ठाहींदियूं शेख ज़ैद बिन सुल्तान जॾहिं गॾियल मुत्तहिदा अरब इमारात जो सरबराह थियो तॾहिं हर UAE जे अरब खे हिकु हिकु महल ठाहे मिलियो सिंध ऐं बदीन जे तेल जी एतिरी दौलत आहे ओ भारी बिलावल के इहा दौलत असांखे ख़र्च थिए हर शहरी सिंध जो महल में रहे तव्हां हरामज़ादा तव्हां रिश्वतखोर बेईमान तव्हां बिल्लो चवंदा मालिक अंधा तव्हां सिंध खे अंधो करे तव्हां महलनि में रहो ऐं मुंहिंजा मासूम माण्हू पिननि अहिड़ी जमहूरियत तव्हां ते लानत तव्हां वोट जे नाले में सिंध खपायो घर मिल्कियतुनि जा मालिक असां हूं अफगानी गैर मुल्की धारिया न हाणे दरियाव खपायो समुंड खपायो बदीन जो तेल खपायो थर जो कोयलो खपायो पीअण जो साफ़ पाणी कोन्हे रोज़गार कोन्हे गुरबत ऐं बुख चओ था तरक़ी हा त लखे एकड़ मुंहिंजूं ज़मीनूं खपाए धारिया विहारियो त ही मुंहिंजो ऐं तव्हांजो हज़ारनि सालनि जो वतन खसी वञे वतन लॼुन गैरत मज़हब मंतर खां मुक़दस वतन रसूल छा चयो पैगंबर मोहम्मद चयो रसूलुल्लाह चयो त हुब्बुल वतनी मिनल ईमान ईमान ऐं गैरत तॾहिं हूंदी आहे जॾहिं माण्हू वतन सां मोहबत करे अरे सिंध खपाइनि था अरे बेगैरत अरे लुटेरा तव्हां गैरतमंदनि खे वतन संभालो अदा सां ॾुखिया अदा सां बुखिया असांखे बेघर पिया कनि असांजूं ज़मीनूं ऐं ॻोठ खपाइनि पिया पोइ बि चऊं त ही हुकुमरान न ही वेशी ऐं दरिंदा
हुकूमतूं त अवाम जे लाइ संज पैदा कयूं, सुखाई ॾियूं। असां मुल्क अंदरि ॾुखिया फेडरेशन में कब्ज़ो ऐं सिंध असेंबली में वेठल अक्सीरत पीपल्स पार्टी बेहयावन में बेगैरतन जी पार्टी। तव्हां सुखिया हुजो, तव्हां ज़मीनूं खपायो, तव्हां दौलतमंद हुजो, मुंहिंजा मासूम ॿार ऐं नियाणियूं पिननि बदीन जेको पाकिस्तान में वॾे में वॾो तेल पैदा कंदड़ ज़िलो, सऊदी अरब जा तेल वारा इलाइक़ा खुशहाल, अरबस्तान ऐं अरब दुनिया जा तेल गैस निकिरे थी उहे खुशहाल। तलहार, मातली, गोलावरची, बदीन, सीराणी ऐं कठण पाकिस्तान जा गरीब इलाइक़ा। अल्लाह गरीब न कयो आहे, तव्हांजी बदमाशी ऐं चोरी गरीब कई। रब रहमतुल आलमीन ही हेड़ी सिंध ॾिनी। अड़े बेगैरत ऐं भाड़ियो ज़रदारी सिंध विकिरे पियो, संभाले नथो त सिंध संभाले। सरदारी कुत्ते ते बेराटाउन ते बेराटाउन 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 ही ततल मैदान ते वोट वठण न, इक़्तिदार न, सिंध जी लोई लज, सिंध जो वजूद बचाइण आया हूं। इहा ॻाल्हि मुंहिंजे जनाब जनाब जीएम साईं कई, इहा ॻाल्हि हैदर जतोई कई, इहा ॻाल्हि बशीर खान कुरैशी कई, इहा ॻाल्हि अब्दुल वाहिद आरीसर कई। ऐं अॼु सिंध जे गैरतमंद पुट जे शहादत आहे, इहा ॻाल्हि शहीद कयूं मंगी कई, इहा ॻाल्हि रसूल बख्श पली जे कई, इहा ॻाल्हि असां चवनि था त दहशतगर्द आइन ऐं कानून तोड़े दहशतगर्द, मुल्क जो खजानो खाए दहशतगर्द, कूड़ ॻाल्हाए दहशतगर्द। दहशतगर्द आसिफ ज़रदारी आहे, इमरान खान आहे। असां धरती जा दिले आहे, गैरतमंद पुट चोर हो, चोर जा पुट। तंहिं करे सिंध बचाईंदा, हथ मथे खणो। आसिफ ज़रदारी ते, बारिया टाउन ते, डीएच ते, बदीन जो पाणी खणंदड़नि ते, सिंध जो पाणी रोकींदड़नि ते, गुंडनि ऐं बदमाशनि ते महिरबानियूं दिलेर पुटो।